बाबा? अदा असां अॼु एहतिजाज रिकॉर्ड पिया करायूं। 31/8/2025 में मुंहिंजे भाउ जो मर्डर थियो आहे। मर्डर थियो हुयो ॻोठु अलीनाथ जा पाण। उन मर्डर में जेके असांजे घर में घिरिया हुया सालिक भुट, पठान भुट, मुमताज़ भुट, इम्तियाज़ भुट ऐं इमामदीन भुट ऐं टे जेके हुया नामालूम हुया। उन्हनि वञी करे मुंहिंजे भाउ खे असांजे अखियुनि जे अॻियां जेको आहे न असांजे भाउ खे गोलियूं हणी मारे छॾियो। छो मारियो हुअसि दादा? जी अदा छो मारियो हुअसि? हा दा उन ॻाल्हि तां छो त असांजे भाउ जी ऐं हिन जी सालिक जी पाण में ॿारड़नि तां मामूली जेको आहे सो शिकतान ॻाल्हि थी हुई। जहिड़ो थियो हुयो मामूली ॻाल्हि तां पाण में जहिड़ो थियो उन तां जेको आहे उन्हनि असांजे घर में घिरी बेगुनाह असांजे भाउ खे मारियो हुयो। तव्हां छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो ई आहे त जेके कातिल आहिनि उनखे फिलफोर जेको आहे सो उहो अरेस्ट कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं उनजी जेको आहे सो FIR असां PS राजो तेरो SHO रसूल बख़्श पंवर उन ते जेको आहे सो FIR कराई हुई PS राजो तेरो ते। ऐं उन FIR खे तक़रीबन 4-5 महीना गुज़री विया आहिनि त सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू मुमताज़ अरेस्ट थियो आहे, बाक़ी ॿिया माण्हू आज़ादु घुमंदा था अचनि। ऐं रसूल बख़्श पंवर जेको आहे सो पैसा वठी करे हिकु रिपोर्ट ठाही आहे, इन्वेस्टिगेशन रिपोर्ट ठाही आहे जंहिंमें हुन पठान ऐं इम्तियाज़ जो नालो जेको आहे सो FIR मां ख़ारिज करण जी जेको आहे कोशिशि कई वई आहे। असां IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं कातिल जेके आहिनि मुंहिंजे भाउ जा फिलफोर जेको आहे सो गिरफ़्तार कया वञनि।